अस्सलाम वालेकुम। अॼु आहे 8 ऑगस्ट, सूमर। सुबुह जा थिया आहिनि 11:30। बसि सुबुह ई चऊं छो त आफ्टरनून थियण में अधु कलाकु बाक़ी आहे। सो कुझु न कुझु कमु कंदी रही आहियां मां। हे ॾिसो मुंहिंजा डैमेज थी विया आहिनि छो त हिते मथां पाणी किरंदो आहे टेरिस तां, बारिश जो हिते हेठि। हलो, हर शइ फ़ानी आहे, पर हाणे यानी मूंखे नेक्स्ट बारिश खां पहिरियों हिननि खे हितां हटाइणो पवंदो। सो बहरहाल सुबुह खां कुझु न कुझु कंदी रही आहियां। कुझु सुस्ती बि कई अथमि ऐं हादी राजिया जूं शर्ट्स अलाए कॾहिं खां कटे रखियूं त उहे सिबियमि ऐं अञा उन्हनि खे हुक लॻाइणा आहिनि मूंखे। ऐं उन खां अलावा कुझु क्लिप्स 2-3 ॾींहं पहिरियों जा डिफरेंट टाइम्स जा जेके आहिनि उहे मुंहिंजा रिकॉर्ड थियल आहिनि। हिन खां पोइ मां उहे बि हिन में चाहींदमि त ऐड कयां। ऐं अॼु मां छा छा कंदमि त उहो त कुझु प्लान कोन्हे। फ़िलहालु मां जेको आहे शर्ट सिबी वरितियूं आहिनि ऐं कपिड़ा विझी आई आहियां मशीन में पंहिंजा मुंहिंजा रोज़ु पाइण जा, छो त हाणे इलाही थी विया त उहो मां हथ सां न पई धोआं, तंहिंजे करे उहो मशीन में थी धोआं। ऐं मोस्टली मां ईअं ई कंदी आहियां त बिल्कुलु थोरो सर्फ ऐं थोरो टाइम ॾींदी आहियां उन्हनि कपिड़नि खे, छो त एॾा घणा उहे मेरा न हूंदा आहिनि, ॾींहं में बार बार चेंज था थियनि, पर घर ई हूंदो आहे। सो ॿाहिरि मौसम ईअं आहे जो झुड़बी आहे ऐं कॾहिं कॾहिं उस बि निकिरे थी, कॾहिं कॾहिं वरी बिल्कुलु ई ऊंदाहि थी वञे। सो ख़बर न आहे त अॻियां सूरत हाल छा थींदी। त ॿाहिरि निकितमि, मां चयमि तव्हां सां मां शेयर कयां। हाणे हे ॾिसो न, हाणे हे अकमकड़ो, हे हाणे टुकींदो मुंहिंजा पन। जंहिं जंहिं प्लांट ते वेहंदो उनजो आख़िरी ॾींहुं हूंदो। बसि हाणे छा थो करे सघिजे, इहा बि नेचर आहे। ऐं ज़ाहिरी ॻाल्हि आहे, जॾहिं असां अहिड़े क़िस्म जो माहौल घर में ठाहींदासीं त इन्हनि सॼी मख़लूक़ात खे बर्दाश्त करिणो आहे, छो त इहे बि हिन माहौल जो हिसो आहे न। इहे इन ई माहौल में रहंदा, इहे केॾां वेंदा। सो हे मुंहिंजो वधी रहियो आहे। फ़िलहालु जेको आहे मां हिन खे ॿधां कोन थी, ॾिसांसि थी का रसी वसी खणंदमि। त इहा सूरत हाल आहे। कपिड़ा मशीन में आहिनि, उहे कढी पहिरियों धोई विझंदमि। ऐं तव्हांखे पहिरियों शर्ट्स थी ॾेखारियां त मां कहिड़ियूं सिबियूं आहिनि ॿिन्हिनि जे लाइ। ऐं हे त अॼु सुभाणे त बंदि आहे ETCS, यकीननि मुंहिंजो ख़्यालु इहो ई आहे त बंदि ई हूंदो। त मां परीहं इनशाला वेडनेसडे ते हिननि खे उहे सभु शयूं ऐं उनखां पहिरियों ॿियो बि जेको कुझु मां ठाहे हिननि जे लाइ रखियो आहे उहो बि मां तव्हां सां शेयर कयां थी ऐं उहो मां परीहं मोकिलींदमि। ठीकु आहे। सो हाणे सभिनी खां पहिरियों शर्ट्स थी ॾेखारियां, उनखां पोइ मां वरी कपिड़ा धोईंदमि। ऐं हा, शर्ट्स ॾिसण खां पोइ वरी पहिरियों वारा जेके रिकॉर्ड थियल क्लिप्स आहिनि उहे मां ऐड कंदमि। हे हिननि ॿिन्ही जूं मां शर्ट्स सिबियूं आहिनि। हे कपिड़ो जेको आहे थोरो फॉल वारो लॉन टाइप आहे, जीअं मलाई लॉन शायदि चवंदा आहिनि हिनखे। ठीकु आहे। त इहे मां अॼु सिबियूं हिननि जूं। ऐं उनखां सवाइ हिननि खे हाणे बाक़ी हुक हणणा आहिनि। सिंपल मां ए लाइन जेके आहिनि शर्ट सिबियूं आहिनि, पफ वारी ॿाहूं सिबियूं आहिनि, हे वाइट ट्राउज़र सां या टाइट सां। ऐं राजिया खे त स्कूल जे लाइ उअं ई खपंदी आहे, छो त स्कूल में का न का सेलिब्रेशन फंक्शन ज़रूरु हूंदो आहे, त इनखे हीअ कमु ईंदी। सो हाणे हिन खां पहिरियों मां छा छा ठाहियो आहे, कहिड़ा कहिड़ा कम कया आहिनि, उहे मां तव्हां सां शेयर थी कयां। उहे क्लिप्स रिकॉर्ड थियल आहिनि, उहे तव्हां ॾिसी वठो। मां हे तव्हां सां शेयर करे चुकी आहियां हिकिड़े व्लॉग में। हे चांहि जो खुंजो हुयो, कुपो हुयो, जेको बि हुयो, कुज़ो हुयो, त इहो सुगंध खणी आई मुंहिंजे लाइ। हिनखे मां डेकोरेट कयो आहे ऐं हिन जी मां ठाही आहे बैल। हाणे इहा बैल मां किथे हणंदमि, जिते बि हणंदमि उहा तव्हांखे यकीननि मां शेयर कंदमि। त हिन मां ठही हीअ बैल। ऐं हे घुंघरू मां हाणे वठी आई हुयमि मोटा। हे सन्हा घुंघरू मां हिन में जेके आहिनि सन्ही सूतलीअ में घुंघरू विझी ऐं पोइ उहा सूतली मां जेका हिन ते चिंबड़ाए छॾी आहे। हीअ शीशा बि मां हाणे वरिता हुया क्राफ्ट स्टोर तां, त इहे सभु मां हिन में यूज़ कया आहिनि। ऐं मोतियुनि जो ख़ज़ानो त मूं वटि अञा ताईं इलाही आहे, जेको माशाल्लाह सां खुटी नथो खुटे। सो इहा जॾहिं डेकोरेट थींदी त मां तव्हां सां ज़रूरु शेयर कंदमि। ऐं मां हिन जे लाइ मां कोई डेट वग़ैरह मैंशन नथी कयां त मां कहिड़े ॾींहुं हीअ वीडियो ठाही आहे, छो त डिफरेंट डेज़ ते डिफरेंट शयूं मां ठाहियां थी ऐं मां उन्हनि खे रिकॉर्ड कंदी थी वञा। हे ब्रेसलेट मां ठाहिया आहिनि। मोती मूं वटि इलाही सारा हूंदा आहिनि, तव्हां सभिनी खे ख़बर आहे, मां जमा कंदी रहंदी आहियां। पर्ल्स इहे जेके आहिनि सुगंध वरिता हुया मुंहिंजे लाइ। ऐं ही बीड्स जेके आहिनि, जेको मां ख़ज़ानो मोतियुनि जो वरितो हुयो, तव्हांखे यादि हूंदो मुंहिंजी हिकिड़ी पेटीअ में रखियल आहे, त हे जेका आहिनि उन में हुया ग्रीन कलर जा, मां उन मां चूंडे कढिया।
इहे मां ठाहिया आहिनि हिननि जे लाइ राजी ऐं हादिया जे 14 अगस्त जे लाइ ड्रेसिस अञा मूंखे सिबणा आहिनि हिननि जा त कटे रखिया आहिनि पर सिबिया कोन्हनि त उनखां सवाइ हे मां ठाहिया आहिनि हिननि जे लाइ हेयर क्लिप्स हिकिड़ो ॿिन्ही जे लाइ कटिंग करे छॾी मां कपिड़नि जी त शर्ट्स जी त उन्हनि मां जेके कटिंग्स बचियूं उन्हनि जी साइड मां इहे ठाहे वरिता आहिनि सो इहे बि हिननि कपिड़नि सां गॾु शर्ट सां गॾु मूंखे हिननि ॾे मोकिलिणा आहिनि ऐं मूंखे ॿुधाइजो तव्हांखे कीअं लॻा कुझु बि न आहे कोई कारीगरी न आहे सिंपल पंहिंजा आइडियाज़ आहिनि मौजूदु जेतिरो बि मटीरियल हुजे उन मां असां कुझु बि क्रिएट करे सघूं था सो अॼुकल्ह मुंहिंजो इहो नओं जुनून आहे त मां हिननि खे ज्वैलरी बि मैचिंग करे मोकिलियां थी कॾहिं वठी थी मोकिलियां या ठाहे थी मोकिलियां इलाही दफ़ा ठाहियो बि अथमि त हिन दफ़े बि मां हिननि जा इहे ब्रेसलेट्स ठाहिया आहिनि ऐं हूअं मुंहिंजो इरादो हुयो त मां हेयर बैंड्स ठाहे ॾींदमि हिननि खे पर हेयर बैंड मूं वटि हुयूं कोन ऐं बाज़ारि वञण जहिड़ो माहौल न आहे त मां न वठी आयमि तंहिंजे करे क्लिप्स मां वटि पयल हुया त हिननि क्लिप्स जे ई मथां मां इहे लेकिन बोस ठाहे ऐं पर्ल्स वेड़े छो त हिननि में बि पर्ल्स आहिनि ऐं मां हिननि जे लाइ इहे ठाहिया आहिनि सो मूंखे ॿुधाइजो ज़रूरु त तव्हांखे कीअं लॻो मुंहिंजो शौक़ु आहे मुंहिंजी हॉबी आहे मुंहिंजी सुगन सुराण जॾहिं नंढड़ियूं हूंदियूं तॾहिं बि उन्हनि जे लाइ मां ईअं ई कंदी हुअमि ऐं मुंहिंजियूं नंढड़ियूं भेणूं नौरीन ऐं सभीन नंढियूं नंढियूं भेणूं आहिनि मुंहिंजूं उन्हनि जे लाइ बि मां उन ज़माने में जेको कुझु मां वटि अवेलेबल हो मां ठाहींदी हुअमि ऐं हाणे त इहे 2 शहज़ादियूं जॾहिं मां वटि आयूं आहिनि त मां वटि घणो कुझु अवेलेबल आहे सहूलियत बि आहे आइडियाज़ बि घणा आहिनि मटीरियल बि इलाही आहे तंहिंजे करे हिननि जे लाइ वधीक सुहिणियूं ऐं यूनिक शयूं ठही थियूं सघनि सो तव्हांजे कमेंट्स जो मूंखे इंतज़ारु रहंदो हीअ मुंहिंजी सेमी ऑटोमेटिक मशीन आहे तो कपिड़ा हिन में धोपनि था साम्हूं सुराण जो वॉशरूम आहे ऐं सुराण छा थी करे इहो बि मां तव्हांखे ॾेखारियां होॾो बि अचां बि सुराण मूंखे थोरो रस्तो ॾे हा सुराण जी कुकिंग जो सिलसिलो जारी आहे हे बेकिंग आहे ओ माय गॉड अॼु असां कहिड़ी ख़बर असां सिधा कुकिंग ॼाणींदा आहियूं वर्षे की कुकिंग ठीकु आहे त छा थो बेक थिए ख़ैर असां चिकन एंड पोटेटो बन्स त हीअ बन्स था ठहनि हीअ पेड़ा ठाहिया अथई हीअ फिलिंग आहे हीअ फाइनल हिननि जी शिकिल आहे फ़िलहालु पचण खां पहिरियों ऐं जॾहिं पची वेंदा त पोइ मां तव्हांखे ॾेखारींदमि त हिननि जी कहिड़ी शिकिल आहे सो वाह वाह मज़ो लॻो पियो आहे मूंखे त लॻे थो लंच में इहे ई खाईंदासीं इनशाला सो मां हाणे वञां थी मशीन मां कपिड़ा कढां सो हिते हे बन्स आहिनि रेडी वाह वाह मज़े हथ लॻनि ॾाढा अला सो सुराण खे चवंदमि जेसि ताईं सॼा कढे तेसि ताईं हिकिड़ो त मूंखे कढी ॾे बुख लॻी आहे ॾाढी सो मां तव्हांखे ॿुधायां थी त इहो कीअं आहे हिन जे मथां विधल आहे कटे कलूंजी विधी अथई ऐं तिर ऐं अंडो मथां जेको ब्रश थियल हो हिनजी सो हाणे हीअ सुराण कटे थी ऐं मां खाई तव्हांखे ॿुधाईंदमि त इहो कीअं आहे गरम आहे हा यस बाफू थी निकिरंसि उहो बि मां ख़ैरु मुड़ंदमि त न भले गरम हुजे थोरो ई हाणे मां हालांकि विझी आई आहियां हाणे ऐं मूंखे वञिणो आहे नमाज़ पढ़णु त मां चयमि बि हिकिड़ो हिन जो थोरो जाइज़ो वठी वञिजे बिस्मिल्लाह रहमान रहीम यम यम वाह वाह पूरा 3 थिया आहिनि ऐं लंच करे वरितोसीं वाह जो मज़ो आयो थैंक्स टू सुराण ऐं हिते मां कढियो आहे कुझु पेपर्स कढिया अथमि कलेक्शन पंहिंजी नंढे खां नंढो पीस बि जीअं मां कपिड़नि में नंढे खां नंढो पीस रखंदी आहियां न ईअं मां पेपर्स में बि नंढे खां नंढो पीस रखंदी आहियां छो त हे हिते आम तरह सां मिलंदा न आहिनि ठीकु आहे सो ध्यानु मां न कंदी आहियां त राजिया जी फरमाइश आहे त मां हुनखे कुझु पेपर कटिंग्स जीअं टॉइज़ वग़ैरह मां ठाहे ॾींदी आहियां उहे ठाहे उहे मोकिलियां उहे बि मूंखे इन्हनि कपिड़नि सां गॾु शयुनि सां मोकिलिणा आहिनि सो हीअ शीट्स आहिनि कुझु कार्ड्स आहिनि कुझु स्टिकर्स आहिनि कुझु प्रिंटेड पेपर्स आहिनि डिफरेंट टाइप्स जा इहे कढिया अथमि ऐं उनखां अलावा इहे हिन में कुझु शीट्स आहिनि कार्ड जूं ठीकु आहे सो हिनजो तव्हांखे बैक साइड मां ॾेखारियां अहिड़ी हिन पासे कुझु ॿियो आहे हिन पासे ही प्लेन कार्ड आहे त मां हिन दफ़े जेको आहे न कार्ड्स मां ठाहींदमि ऐं हीअ ॾिसो हिननि मां कटिया आहिनि हीअ पंच कया आहिनि कंहिं वक़्त में त उहे मां वटि जेके हिन पेपर्स बचियल आहिनि इन्हनि खे बि मां किथे न किथे यूज़ कंदी आहियां त मां ज़ाया कुझु कोन कंदी आहियां
त इहे मां फ़िलहालु हिते थी रखां ऐं मां सोचां थी त हे जेको कुझु मां ठाहींदमि त इन्हनि जी मां हिकिड़ी अलॻि सां वीडियो ठाहियां त अगरि ॿियो को बि ठाहिणु चाहे अहिड़ा त उनखे आइडिया हुजे। सो ही सभु जेके आहिनि न शीट्स ईअं ई आहिनि, हिननि मां कढंदी रही आहियां मुख़्तलिफ़ वक़्तनि में डिज़ाइन। ॾिसो नंढे खां नंढा गुल, वॾा गुल पंच मशीन सां। पर मां हिन जी अलॻि सां वीडियो ठाहींदमि त अगरि केरु इंट्रस्टेड हुजे अहिड़ी सेम शइ ठाहिण में त उनखे इहो आइडिया मिली वञे। ऐं हाणे जेको आहे मां वेंदमि रेस्ट करणु, छो त सुबुह खां मां सुम्ही न आहियां। अॼु मां इहो कारनामो सर अंजाम ॾिनो आहे त मां फजर ते जीअं उथी आहियां नमाज़ ते त तीअं महिल ताईं मां सुम्ही न आहियां। सो हाणे रेस्ट कंदमि मां ऐं तव्हांखां मां हिन ब्लॉग में मोकिलाईंदमि। हिन जी मां वीडियो अलॻि सां ठाहींदमि, ॾिसां त केॾी महिल थी ठाहियां, मूंखे को आइडिया न आहे, फ़िलहालु मूड न आहे मुंहिंजो। त उनखां पोइ जेको आहे उहा मां तव्हां सां अलॻि सां शेयर कंदमि। सो असां हिन व्लॉग में अॼु मोकिलायूं था। मूंखे ॿुधाइजो तव्हांखे कीअं लॻो। कुझु क्लिप्स पहिरियों जा रिकॉर्ड थियल हुया, कुझु मां हाणे रिकॉर्ड कया। इहे सॼा ॾिसो मुंहिंजा हिन में स्टिकर्स ऐं डिफरेंट शयूं आहिनि। ख़ैर त शौक़ जी का हद न हूंदी आहे। चवंदा आहिनि शौक़ जो को मुल्ह न हूंदो आहे। सो मुंहिंजे बि शौक़ जो को मुल्ह न आहे। अलाए छा छा रखी वेठी आहियां। त मां हाणे मोकिलियां थी तव्हांखां। अलाह साईं तव्हांखे सलामत रखे, ख़ुशि हुजो, आबाद हुजो। इनशाअल्लाह वरी असां ॿिए व्लॉग में मिलंदासीं, ॿी कंहिं वीडियो में मिलंदासीं। ऐं तेसि ताईं मां तव्हांखां इजाज़त थी वठां। जेको कुझु थींदो रहंदो उहो तव्हां सां शेयर थींदो रहंदो, रिकॉर्ड थींदो रहंदो यकीनन इनशाअल्लाह। अलाह घुरियो त। सो हाणे मोकिलाइजे थो, वरी मिलंदासीं। अलाह वाही।